को ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सतनाम सत श्री राम। खेम शांत हृदय नवनिधि खेम शांत हृदय नवनिधि खेम शांत हृदय नवनिधि खेम शांत हृदय नवनिधि बुद्ध ज्ञान सर्वत सिद्धि बुद्ध ज्ञान सर्वत सिद्धि बुद्ध ज्ञान सर्वतः सिद्धि बुद्ध ज्ञान सर्वत सिद्धि ओ खेम शांत हृदय नवनिधि बुद्ध ज्ञान सर्वतः सिद्धि बुद्ध ज्ञान सर्वतः सिद्धि विद्या तप योग प्रभु ध्यान 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 ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान ओ चार पदार्थ कमल पर का 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 सबक मध्य सकल ते उदास नभते मत सकलते उदास हो सबके मध्य सकल ते उदास नभते मत सकलते उदास सुंदर चतुर तत्व का बेटा सुंदर तत्व आवी वागु सुंदर चतुर तत्व का बेटा सुंदर समुंदर से एक दृष्टिता वागु समुंदर से एक दृष्टिता हे फल जिस जन के मुख भन वागु ये फल जिस जन के मुख भन गुरु नानक नाम बचन मन सुनने हे फल जिस जन के मुख बनने ये फल जिस जन के मुख बनने
सुखमणि अमृत प्रभु नाम सुखमणि सुखमृत प्रभु नाम बाबा सुखमणि सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम 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 सुखमणि बाबा सुखम श्री राम राम प्यारी मिठड़ी साथ संगत साहिबन जो पहिरीं पातशाही जो कहानी पौड़ी पढ़िया से नजर करे जे अपनी प्रभु जंहिं ते पंहिंजी कृपा करे उहा निशानी कहिड़ी तां नदरी जे पंहिंजी कृपा करे तो उन कृपा जो फल स्वरूप आहे सतगुरु मिले नजर करे जे अपनी तां नदरी सतगुरु पाया सतगुरु जे मिलण जो मकसद ए जीव कामनान वासनान में मन जो कामनाओं इंद्रियन जे विषय जी वासनान में भिटकी भिटकी प्रभु तो जाने कई जन्म भोगाया होंदा बहुते जन्म भरमी आ उन लाइ बचाव जो हिकिड़ो ई खातो आहे तां सतगुरु शब्द सुनाया उन्ही मलीन उन्ही अंधारे खे दबाइण जे लाइ कामनान वासनान खे खां मोड़े करे शब्द में लीन करणो मन लोचे बुरियाया मन लोचे गुर शब्दी मन वोड़िए भलो चाहियो तो प्रभु कृपा करे तो ना तो उल्लू खे अंधारो ही सुठो लगदो राम पियो थापोड़ा हणंदो छो जो ज्ञान स्वतंत्र ना है ज्ञान बंधन में वेदड़ और अज्ञान स्वतंत्र आ पियो धिका खा मन खे फैलाए करे जाड़े भी ज्ञान गुरु जो अचे तो तोखे बंधन में अची वेंदे जीअं ध्यान करण सां मन जो मौत थींदो आहे त मन ध्यान में टिकंदो न आहे न मन जो मौत थी वियो मन हले त पोइ ध्यान ऐं मन हलण ॿई कीअं कठंदो पोइ त ध्यानु कलंकित थी वियो ॿियनि सां धोखो थी वियो ध्यान में आहे मन ॿाहिरि आहे राम मुंहिंजा प्यारा तव्हां सतगुरु शब्द सुनाया इन लाइ सतगुरु जेवल दाता को नहीं सब सुनियो लोक सबाया सॼे संसार जा लोको ॿुधो सतगुरु मिलिए सच पाया जिन विचों आप गवाया जिन सचो सच ॿुधाया सतगुरु ॾिनो छा हिकिड़ो अक्षर शब्द ॾिनो राम बस जिन उन्ही खे पकड़ियो सखी बाबा पकड़ियो अॼु हे सॼो प्रकाश श्री राम ये फल तिस जन के मुख भने हे फल उन्ही पुरुषन खे प्राप्त थींदा जेके हिन 8 पदन में सब चया विया गुरु नानक नाम बचन मन सुने जिन गुरु जे वचन खे मन सां ॿुधो आहे बस मन सां ॿुधो संत विद्वान चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे शरीर खे कथा में छोड़ो वठी अचो हिते वेहायो अची बाक़ी कथा पाणे पंहिंजो कमु कंदी पई कन में घुसड़ंदी उन्हनि जे पाणे मन ते ठकाव पई कंदी राम सचाई आहे गुरु नानक नाम बचन मन सुने फेर ॾाको सरवण जो आहे ॿुधबो तॾहिं मन मञींदो श्री राम तॾहिं हलण ते प्रेरित थींदो मन क़बूल करे हाणे साफ़ फल कहिड़ा लिखनि था जिन गुरु जे पंहिंजे मन खे में हृदय में धारियो खेम शांत
खेम कल्याण, खेम कल्याण, तुंहिंजो कल्याण थिए और मन खे शांति अचे और रिधियूं प्राप्त थियनि, सिद्धियूं प्राप्त थियनि। श्री राम। भंडारो थोरो थियल आहे, खलक घणी अची वई, खाई वई, इहे सिधी चइबियूं आहिनि। राम। जंहिंमहिल चाहिनि बसि खोलनि जो त बसि ॾींदा ई रहनि, काढंदो अचे। इहे निधियूं उन्हनि वटि प्राप्त थींदियूं जेके गुरू जे वचन खे दृढ़ करे मन में सदाईं पिया जाप कंदा। और बुद्धि मिलंदी, ज्ञान मिलंदो और सर्वतः सिद्ध। नवनिधियूं, रिधियूं, सिद्धियूं 8 क़िस्मनि जूं सिद्धियूं थींदियूं आहिनि। जेको यादि कंदो साईं तव्हांजी रक्षा कई, असां त हिते वेठा हुआसीं, इहे सिद्धियूं पंहिंजो पाण कमु कंदियूं, हुनखे हलाइण जी ज़रूरत न हूंदी आहे। सतपुरुषनि खे उहे लोक चवंदा पिया, हेॾा जे शेवक थियल आहिनि हज़ारे, किन खे कहिड़ो कष्ट आहे, को कहिड़ी स्थिति में हूंदो, को कहिड़ी स्थिति में हूंदो, को कहिड़े नमूने सां यादि कंदो, हुनजो कार्य थी वियो। त कीअं थी वियो? राम। सम्झो मगज़ में वेठो। बुद्ध ज्ञान सर्वतः सिद्ध। बुद्ध ज्ञान, वाह वाह वाह। धन गुरु अमरदास पातशाह रामदास खे मोकिलियो अथऊं कम जे लाइ लाहौर। वियो, मन चाहियोसि त जेकर साहिबनि लाइ जेको चोलो पाईंदा आहिनि हिकिड़ो मां ठहराए वञा, पर हाणे कच्छ नाप कीअं थिए त दर्जी ॾे आयो, भाई चोलो ठाहे ॾे, भाई कंहिंजो चोलो कीअं नाप कयां। बसि उते गुरू जो ध्यानु करे बीठा, चओ तूं मूंखे कच्छींदो वञे। हेॾो साहिब तख़्त ते वेठा आहिनि, अमरदास पातशाह होॾे ॿाह हीअं पिया खणनि जीअं हो कच्छे पियो, तीअं माण्हू चवनि पिया साहिब कीअं था, हे कहिड़ी लीला कनि था, कोई वजो न वास्तो। राम। अॻिते हलियो, अंब नज़र आयसि। अरे चई गुरू साहिब लाइ हिकिड़ो अंब वरिती वञा, जेकर साहिब खाइनि। हल अंब बि वरितई, पर हाणे पंधु हले पियो लाहौर खां हेतिरा मील, अंब गर्मियुनि जे ॾींहंनि में थियनि, मूंसां उहो पिसण लॻो गरमाश में। तो छा कयईं, गुरू जो ध्यानु करे श्री राम चए रस वञे थी पई, उहो पाण पीअण लॻो, उहो खणी आयो त साहिब उते हीअं पिया कनि। जन पहुतो अची खोखड़ी खणी करे मथो चिटे कीअं चोलो रखियईं, साबन पातो, चोले सां चोलो थी वियो। चयोसि मां अंब बि वरितो, चई असां खाधोसीं, सम्झियासीं, पकाई आई। राम। शल पाण सां ईमानदार थियूं, हिकु बि ॿुधी कर के बसि असां विश्वासदार आहियूं त हिते बुद्ध ज्ञान सर्वतः सिद्ध। विद्या तप, बसि सदाईं जपा जाप में, सदाईं तप में। गिरस्ती खे इंद्रियुनि खे संयम रखण खे ई गिरस्ती जे लाइ तप आहे। छा? मन स्थिर रहे, इंद्रियूं स्थिर रहनि, ॿियो भला तपसी ॿियो छा कंदो आहे? संत केरु जेको मन इंद्रियुनि ते नियंत्रण करे, संसारी केरु जेको मन इंद्रियुनि जो गुलाम थी रहे। मनोकामनाऊं और इंद्रियुनि जी विषय जी वासनाऊं। राम। विद्या तप योग सदाईं प्रभु सां जुड़ियो रहे। प्रीतम जे प्यार में पाण खे जोड़े रखणु, इन खे ई सचो योग चइबो आहे। उहो सदाईं प्रभु जे गम में रहंदा। मोहबत जी प्रकट निशानी आहे गम, बसि प्रभु जे गम में रहंदा। जेके प्रभु जे गम में रहंदा, दुनिया जा गम हुननि जा ख़तम थी वेंदा। जेके प्रभु जे वचननि जे भव में रहंदा, हुन जा दुनिया जा भव ख़तम थींदा। राम। विद्या तप योग प्रभु ध्यान, सदाईं प्रभु जो ध्यान। प्रभु असांजे अंदरि वेठो। ज्ञान श्रेष्ठ, अहिड़ो ज्ञान मन खे शुद्ध करण जो इहो श्रेष्ठ स्नान आहे, उत्तम स्नान आहे। मन खे धोऊं कंहिंसां? ज्ञान सां। भरिए मत पापां के संग हो धोपे, भगवान जे नाले सां, भगवान जे ज्ञान सां।
मन ख़बरदार तोखे इहो कमु न करिणो आहे, संतन मना कई आहे, न त नतीजो लोड़ाईंदे मूंखे ॿार अहिड़े ॾींदोमांइ जेकॾहिं ॿाहिरि काॾे ख़्यालु कयो त। ख़्यालु त मन कंदा, लोड़णो त हिनखे पवंदो आहे न, भोगणो त हिनखे पवंदो न। राम न ख़बरदार, बस गुरु जे शब्द में सदाई शांति आनंद। बस चई बादशाह सब कुछ हूंदे बि बेखारी आहे, बादशाह सब कुछ हूंदे बि बेखारी आहे, पर जेके निष्कामी संत आहिनि, जंहिंखे कामना कान्हे, उहे शहनशाह। जिसको कछु न चाहिए राम, ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान और 4 पदार्थ उन महान पुरुषनि वटि जेके गुरु जे नाम में जुड़िया रहनि था। धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 ई उते। कमल प्रकाश, हर एक जो कमल, स्त्री हुजे पुरुष हुजे, कमल ऊंधो थियल आहे, उल्टो थियल आहे, पर प्रभु के सिमरन कमल विकास। कमल जो जन विकास थी वियो, उन विकास जो फल इहो आहे असांजी उपयोग कंदासीं। इंद्रियुनि जो जेके विषयूं आहिनि उनजो उपयोग थींदो, मन जूं जेके ज़रूरतूं आहिनि उनजो उपयोग थींदो, पर ओॾे असांजी छिक न हूंदी। जेकी मिले त ठीकु आहे, जेतिरो मिलियो ठीकु आहे, जंहिं महिल मिले ठीकु आहे। श्री राम। कमल विकास जो मतिलबु असांजा संत गृहस्थ में रहिया, पर उनजो कमल विकास रहियो, छिक प्रभु ॾे रही। छा छिक प्रभु ॾे, बाक़ी ॿाहिरों उपयोग रहियो, छिक हेॾे न। स्वामी परमहंस रामकृष्ण साहब हर वक़्तु समाधि लॻे, पोइ देवी खे चए माता हे संगतड़ी आई आहे, मां हिन सां वेहा न, तॾहिं ध्यानु टुड़ेसि, वरी घड़ी खनि हुन सां वेहे, जाते जी बीहे बसि उते ध्यानु लॻी वञे। राम। हिकु संत को कंहिं पुछियो साईं ध्यान में वेहो था पर मन नथो लॻे। पुट जन्मनि जन्मनि खां संसार सां हिन जो मन लॻो पियो आहे, कीअं जल्दी लॻे? तव्हां बसि जेको हुकुम थियल आहे तव्हां लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो। हा श्री राम। हिकु ॾींहुं अहिड़ो वस अची वेंदो, तव्हां ॿाहिरि चाहींदो पर वेंदो ई न। कीअं? हाल हीअ स्थिति आहे, तव्हां लॻायो था, हेॾे नथो लॻे पर ॿाहिरि थो दौड़े, पर जॾहिं आतारे 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 गुरुदेव भजन चवंदा, गुरु जी में कैसे करूं विचारा, मन नहीं माने कया हमारा। बैल नहीं कोई खबड़ी बांधो, मृग नहीं फंद पाई, पंछी नहीं कोई पिंजरे पाओ, ये मन गयो न जाई। हिकु त ॿी त टी तुक आहे, मन चए तो तीर्थ नहाऊं शांत न पाऊं, घर में रहो न जाई, कथा सुने वाकी चाल न चाले, ये मन की निठलाई। पर पोइ कवि साहब जो एका ओट गही संतन की, एका ओट जेका असां प्रभु कृपा सां वरतियूं वेठा आहियूं, एका ओट गही संतन की, कहत कबीर जुलाहा, सतगुर मुझ पे कृपा कीनी, समझ समझ घर आया। मन खे मोड़े आराम सां, का त मोड़ो हूंदा त गियर खे आराम सां तेज रफ़्तार में न थोरो आराम सां कबो आहे, न त हिनखे मोड़े करे छॾो, लाहिणो आहे। राम। जॾहिं लॻी वियो तॾहिं हेॾे पंहिंजो पाण लॻंदो वेंदो, होॾे ख़्याल करण सां ॿाहिरि निकिरंदो ई न। त थोरो ठाहियोसि। ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान, 4 पदार्थ कमल विकास, सबके मद सगल ते उदास। सभिनी सां गॾु वेठा हूंदा पर न्यारा वेठा हूंदा। बाला चवंदी तव्हां लाइ किथे वेठा हूंदा? मां अॻियां वेठा आहियां तुंहिंजे। राम। चवंदो हिते किथे वेठा हूंदा? 4 पदार्थ सबके मद सगल ते उदास, सुंदर। राम। सुंदर। हा श्री राम। चतुर सियाणा सुघड़ सोए, चतुर सियाणा सुघड़ सोए, जिन तजिया अभिमान, 4 पदार्थ अष्ट सिद्ध, भज नानक नित नाम। नित नाम खे नित हमेशा, बस हमेशा भगवान जो नालो हलंदो रहंदो,
उहो ई चतुर आहे, उहो ई सियाणो आहे, उहो ई सुघड़ सियाणो आहे जिन पंहिंजो अभिमान छॾियो आहे। राम अकिंचन छा वॾा साधु वासवाणी साहिब, प्यारो संत, प्यारो संत। हे मुंहिंजा प्रभु, हे मुंहिंजा प्रभु, मूंखे अंग्रेजी ज़ीरो न बणाइजांइ, छा मूंखे सिंधी ॿुड़ी बणाइजांइ। वाह, सिंधी ॿुड़ी बस, कुछ भी न हुजे बस, थोरो ॾिसण में अचां, ॿिया ॾिसण में, पर मन पंहिंजो ॾिसण में। प्यारो टेकूमल यादि अची वियो, धन उन जी शेवा हुई। मां ॾिसंदुमि मन, उनजी मन जी भावना मां ॾिसंदुमि त जीअं मां शेवा कयां पर ॿियो ॾिसे न। हाणे हेॾो शरीर ॾिसण में कीअं न ईंदो, पर ईअं ईअं पासो वरती वेंदो जंहिं ॿिए खे महसूस न थिए। गांयुनि जी शेवा, गांयूं घणियूं, 2 कॾहिं 4 बसि ईअं ठहियूं आहिनि। उनजे लाइ 2 नौकर रखण, ऐं वरी गांयूं पाण पियो मिले, गाह बि मिले पियो। त मां चयो बाक़ी हे छा लाइ रखिया थी? अरे राम, इहा हुनजी सुंदर भावना। 5-7 साल अॻ में चई छॾियईं दर्शन खे, दर्शन जो घर भरिसां अथसि। भई जेको मां गाड़ उथी वियुमि छंडो हणण, माता गुज़ारे वई। चई जेकॾहिं मुंहिंजी काई पास थिए त साईं जन जेकॾहिं आराम में हुजनि उनखे उथाइजनि, उनखे कष्ट न अचे, उनखे उथाइजनि। अरे भावना आहे, सालनि जा साल अॻ में हुनखे चई छॾियो। तंहिंखां पोइ जंहिं महिल हाणे पुटनि ॿुधायो मां परचानी करण वियुमि त चयूं फलाणे ॾे पैसा मुंहिंजा आहिनि, उहे बि गौशाला में ॾिजो, संतनि जे गौन खे शेवा में। ॿियो फलाणे ॾे हेतिरा पैसा आहिनि, उहे बि हुनखां वठी करे गौन ॾे। बसि जेके पुटनि खे आहे खोड़ थियनि, होॾे आहे राम। पोइ गौन जो गोपाल हुनखे गौन लोक में मोकिलींदो न बाबा। श्री राम। सबके मध्य सगल थे उदास, सुंदर चतुर तत का बेता। चतुर परवीन, हरे नाम सां जुड़ियल, राम राम राम। उत्तर जो मुड़ थींदो आहे, पर्शन कहिड़ो बि हुजे, पर अॻिलो उत्तर छा थो ॾे। इहा उन्हनि खे पंहिंजो पाण कीमिया थी वेंदी आहे। छो जो आशिक सां अकुल मुंड ई ॻंढियो रहे। आशिक सां अकुल यूनिवर्सिटी न पढ़णी पवंदी। सुंदर चतुर वाणी, तत का बेता, तत जा बेता, तत जा ॼाणू। श्री राम। चवण मंझि चवन, स्वामी साहब थो चए, चवण मंझि चवन स्वामी शुद्ध स्वरूप जी। चवण मंझि चवन, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ध्यान ॾे संत जंहिं महिल बि कुझु ॻाल्हाइनि था उन मुंहिंजो ॾाढो वीचार सृष्ट आहे। बसि न हिकु लिखियो, न सुख पढ़िया पंडितां, गुरुदेव चवंदा, न सुख पढ़िया पंडितां। हा हा, मां थोरी ॿुधायां त रस्तो ते पंडित आयो पियो, काथे खॾ अची वियसि, पोइ जोत ॾिसण लॻो, हीअ टपो खावां? हा, ॿियो जायो अलाह त्वार कयूं, हलियो। अरे उहो अॾ ते अटकियो पिया, उहो बि ॾिसां भई टपो खावां, पार थियां। न सुख पढ़िया पंडितां, न सुख भूप भयां। श्री राम। ॾचो मचाए विधो आहे न भाई, टिखड़ आहे, टिखड़ टिखड़ सां। कीअं? कल्ह असांजो भाटियो मङियो आहे हुते पन्ने में, साईं साधराम साहिब जो न ठीक घर आहे माछके में, कन्हैयालाल जो काको। हा, पर साईं साईं छोकिरी टिखड़ आहे, चए भाग लाहींदी अची न। साईं साधराम चयो भाग लाहींदी। पोइ जो ॿिया मुंहिंजे अॻियां वेठा, साईं असांजी मुंहिंजी भेण टिखड़, मुंहिंजो हे टिखड़, मुंहिंजा हे टिखड़। 4-5 ॼणनि चई ॾिनो, सभु हलनि था पिया। छा थींदो? राम। भाई 3 पुटनि जे मथां धीअ जाए त ॾोह कहें, 3 धीअनि जे मथां पुट जायो, ईअं न थींदो? राम। हा, भलो भलो, सभु भलो। त हिते त न सुख पढ़िया पंडितां, न सुख भूप भयां, न ही सुख गृहस्थ विच।
नहीं उदास भया सुख है विच विचार में संता शरण कया। विचार में सुख आ संतन शरण में असांखे विचार मिलंदो। राम त हिते चवण मंझ चवन स्वामी सुध स्वरूप जी, चवण मंझ चवन स्वामी सुध स्वरूप जी, पर के मन न कढी मन मां गुरमुख समझन। असां मन जा गुलाम थिया पिया आहियूं त असां वटि पंहिंजो अकुल हलायूं था। हेॾे अकुल जी ज़रूरत न आहे। संतनि जा जाते जुती रखो ते अकुल रखी अचो, हेॾे तव्हांजे ॿाहिरि अकुल जी ज़रूरत कान्हे। राम हा हू अकुल तव्हांखे फासाईंदो वेंदो, छल कपट कराईंदो, ॿारियूं सियाणपा चतुरता ॿियनि खे ठगाईंदो पियो, ॿियनि खे ठगींदो पियो। राम वॾो तव्हां सां मन दोखो कंदो ऐं भव में रहंदो। बहुत सियाणप जमका भव व्यापे, छाड़ सियाणप बहु चतुराई, संतन की मन टेक टिकाए। संतन खे टेक ॾियो जेका मन में। हे कदम कदम ते माया भुलाइण वारी आहे। हे संत आहिनि जंहिंजा वचन असांखे दिलि खे तस्कीन ॾिनो बीठा, माना मज़बूती। राम ईअं हलियासीं त पोइ छार की पुत्री परम गत पाई, हे मिटी जो पुतलो परम गत पाई, नानक जागो संत सहाय। श्री राम संत सहाय जीअ के बाबा साईं चवंदा हुआ, जीअं करन तीअं होए, पलक मिलावन पियसियूं उन संग मिलना होए। संत सहाय जीअ के भोजल तारन हार, सब ते ऊंचे जानिए नानक नाम प्यार। संत बड़े सोनार फूटा मन बनाएंदे, संत बड़े सोनार फूटा मन बनाएंदे, कटन मन के विकार टूटी गांढन राम से। श्री राम श्री राम संत बड़े परमार्थी, संत बड़े शीतल झांके अंग, तपत बुझावन और की जेकर नाम का रंग। संत संत उहे सुना संत, सुंदर चतुर तत्का बेता समदर्शी। समदर्शी एक दृष्टि सम माना बराबर, सम माना बराबर। स्वामी विवेकानंद जो समाधि छाखे चइजे, सम में रहण खे समाधि। 3 कलाक सुबुह जो समाधि लाथई, वरी टपड़ मन उते ई बीठो आहे। उहे कावड़ियूं, उहे धंधा, उहे ठगियूं, त छा थियो? राम मन खे सम में रखो। छा में? घाटे नफ़े में, गिला नेकी में, मान अपमान में, हर शोक में, विछोड़े संयोग में, वियोग में बराबर। तैला समदर्शी एक दृष्टिता, ए फल तुस जन के मुख भन्ने। ए फल राम ये सभई फल उन जे मुख में, मन रूपी मुख में, उन जे अंदर पवंदा। गुरु नानक नाम बचन मन सुने, ए फल तुस जन के मुख भन्ने। मन रूपी मुख में ज्ञान वञे थो। मन जी खोराक ज्ञान आहे। जेतिरो वधीक हूंदो हे स्टेज ते उनखे बीहारियो वेंदो आहे न जिनखे ज्ञान जी ताक़त आहे। चाहे समाज नेता हुजे, चाहे धार्मिक नेता हुजे, चाहे राजनेता हुजे, ज्ञान जो प्रबल ताक़त आहे। गुरु नानक नाम बचन मन सुने, सुख मनी सुख अमृत प्रभ नाम, भगतना के मन बिसरा। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान हर हर महादेव। बोल गुरु नानक देव। सतगुरु साईं सतराम दास साहिब की, अमर से साईं गौराम, नंदन सखी बाबा राम, लाल कयो